इंसाफ़ी नस्ल गॾाणी जे मथां कातलाणो हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, अचो था उन्हनि खां वीचार ॿुधो। चाहियूं था त नसरुल्ला बिना हथियारनि जे बि तव्हां खां ॾाढो आहे। नसरुल्ला सां गॾु पूरी सिंध आहे ऐं पूरा सहाफ़ी आहिनि ऐं सिंध जो बचो बचो हर ग़रीब नसरुल्ला सां गॾु आहे। नसरुल्ला सहाफ़ी न, समाजी वर्कर न, पर ही ग़रीबनि मिसकीननि जो मसीहा हुयो। ज़िले घोटकी में हिकिड़ो बहादुर अॻवान आहे ऐं बहादुर दिलेर सहाफ़ी आहे। नसरुल्ला गॾाणी जो जेको हमिलो थियो आहे असांखे तमामु दिली ॾुख पहुतो आहे। फिलफोर SSP खे ऐं IG सिंध खे असां पुरज़ोर अपील कयूं था त महिरबानी करे असां उन जेके फिलफोर हमिलो कयो आहे उन ते फ़ौरन उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ी बिरादरी जेकी बि आहिनि उहे घोटकी ज़िले में सुबुह इंशाअल्लाह असां दाइरो वधाईंदासीं, फुल गिरफ़्तार कयूं वञनि उन खां। ही नसरुल्ला गॾाणी जेको ग़रीबनि जो हमदर्द हुयो, ग़रीबनि जो आवाज़ हुयो, जेको ऐवाननि ते आवाज़ पहुचाईंदो हुयो, उन्हनि ते सिंध हुकूमत कहिड़ी ठहियलु आहे तव्हांखे ख़बर आहे। सिंध हुकूमत वॾेरनि जी ठहियलु आहे। वॾेरनि सरदारनि नायल सिंध हुकूमत हमिलो करायो आहे। जानी हिकिड़ो मरण जो उनखे चांस आहे 100% बस दुआऊं उनखे जेके आहिनि बचायूं वेठा आहिनि। नसरुल्ला गॾाणी खे जेकॾहिं कुझु बि थिए थो, असां सभु जेके सोशल वर्कर साफ़ी दोस्त आहियूं, अॼु बि उन्हनि वॾेरनि मीरनि पीरनि खे वाइको कंदासीं। सुभाणे बि उन्हनि खे खुले वाक़े चऊं था, उन्हनि खे वाइको कंदासीं। हिकिड़ो नसरुल्ला मारींदो हज़ारे नसरुल्ला पैदा थींदा, हिकिड़ो नसरुल्ला मारींदो हज़ारे नसरुल्ला पैदा थींदा। इन्हनि भाड़नि खे कोन छॾिबो। हलो, कल जेको पंहिंजे ज़िले घोटकी जे अंदरि मीरपुर मादले अंदरि जेको वाक़ियो पेश आयो आहे, सहाफ़ी दिलेर सहाफ़ी नसरुल्ला गॾाणी जे मथां जेको हमिलो थियो आहे, उहो तमामु ॾुख जी ख़बर आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में इन ख़बर जी मज़मत कयूं था। असां आला हुकूमत खां मुतालबो था करियूं था फुल फोर्स दिलेर सहाफ़ी नसरुल्ला गॾाणी जे जवाबदारनि हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ॿी सूरत में असीं एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं पूरे सिंध जा। गॾाणी बहादुर सहाफ़ी हो जेको हक़ सच ते ॻाल्हाइण जे लाइ ग़रीबनि जो आवाज़ु आला ऐवान ते पहुचाइण ते उनखे टारगेट कयो। असां SP खां DIG सखर IG सिंध खे मुतालबो था कयूं, वज़ीर आला मुराद अली शाह साहब थोरो एक्शन वठो। ग़रीबनि जो आवाज़ु आला ऐवान ते हमेशह रोडनि ते मारिया वेंदा आहिनि। सरदारनि कमज़ारनि जा चिमचा हमेशह एसियनि में सुतल पिया हूंदा आहिनि। ग़रीबनि जो आवाज़ु पहुचाइण वारनि खे हमेशह बेदर्दीअ सां क़तल कयो वेंदो आहे। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त नसरुल्ला जे गॾाणीअ जे क़ातिलनि खे फुल गिरफ़्तार कयो वञे, न त असां पूरो पाकिस्तान ऑल पाकिस्तान में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।